छोकिरी खणी विया आहिनि रात जो घर में घेरिया आहिनि कुटे मारे करे साईं मलिक आहिनि हिकु नवाब ऐं साईं खे चवां ॿियो ज़हीर मलिक ऐं मीर हसन ऐं खबड़ जेको उन्हनि जो ॾाॾो आहे वालिद साहिबु ऐं ॿियो अलियास। इहो बसि असांखे इहा रब खे अलाह खे पारात आहे असांजी इज़त सां ख़ैर सां छोकिरी मोटी अचे ख़ान सैयारनि खे असांजी अपील आहे। पुलिस साईं चढ़े ई कोन थी FIR कटी अथई हर शइ कई अथई वञे थी मोटी थी अचे न माण्हू वठे थी न कुझु बसि इहा ॻाल्हि आहे। ॿियो ॾींहुं आहे FIR के असांजी FIR न साईं न ग़रीब माण्हुनि जूं छोकिरियूं कुंवारियूं अगवा कयूं वञनि था ॾींहुं ॾिठो जो कुटियूं मारियूं मलिक अगवा करे विया आहिनि पाड़े चा आहिनि असांजा पाड़े में वेठा आहिनि मलिक अगवा करे विया आहिनि ॾींहुं ॾिठो जो कलो को SP खे अपील आहे सूबेदार FIR कटी आहे अञा को माण्हू नथा पकड़नि अञा को एक्शन नथो थिए असां वञूं काॾे कहिड़े मुल्क वञूं। सरदारनि खे अपील आहे अलीगौर ख़ान राजा ख़ान अली मोहम्मद ख़ान सरदार मोहम्मद बख्श ख़ान असांजी को वार कयो असांजी को मदद करायो असां काॾे वञूं। चई सघूं था ग़रीबूं नाहक आहे हिकु इहो असां सां नाहक आहे हिकु काॾे वञूं हिकु असां अलीगौर ख़ान सरदार जा इन जा अली मोहम्मद बख्श ख़ान जा राजा इन में असां वोटर हूं ग़रीब हूं मिसकीन हूं आख़िर असां सां न जैसी ईअं छो थी थिए। हे हिकु पाड़े में जेको आहे त मलिक क़ौम रहे थी भई ॾींहुं ॾिठे हिकिड़ो दादागिरी आहे ज़बरदस्ती आहे हिकिड़ो नाइंसाफ़ी आहे बचनि नंगनि में अची पवनि था। हाणे असांजी SP खे अपील आहे त महिरबानी करे असांजी वौर करनि असांजी मदद करनि ईअं न आहे त सुभाणे कोई वधीक कोई नुक़सानु थी पए असां नुक़सान खां बचणु चाहियूं कयो आहे पुलिस एक्शन बि न खयो आहे हिते वेही करे जूस पीअनि था पिया कनि पिया असां उन जूं रिकॉर्डिंगां करे तव्हांजे पेश कयूं था तव्हां ॾिसो हे केॾी नाइंसाफ़ी आहे केॾी आहे। हाणे 4 कलाक थी विया आहिनि विया आहिनि हुते इहे करे कुझु बि न कयो अथऊं ईअं वेठा आहिनि हुते मानियूं खाईंदा। ख़्याल आहियूं सरदार गुलाम अहमद ख़ान खे मोहम्मद बख्श ख़ान राजा ख़ान खे अपील था कयूं असां घरे मिसकिनूं मज़ूरी करे खणा रहूं असांजे घर में मलिक गिरी असां सां विड़िया नाजाजी करे असांजी छोकिरी खयां नंग कयां अथनि असां घरे मिसकिन काॾे वञूं असांजा नंढा बि तव्हां आहियो वॾा बि तव्हां आहियो हिन वक़्तु तव्हांजो कमु असांखे न ईंदो त कॾहिं कमु ईंदो असां ग़रीब मिसकिन असां सां इंसाफ़ कयो वञे जो असां सां SP या पुलिस जेको बि कानून कार्रवाई पुलिस हिन वक़्तु कुझु न कयो उनजे घर में कुझु न कया साॻी उहे मलिक उहे ई क़ौम हिते काज़ीवा पुल ते दुकानदारी करे थी रोज़ी करे थी वीडियो बहंदा कुझु कंदा असां ते टोक कंदा असांखे ताना मेणा ॾींदा असां सां इंसाफ़ कयो वञे असां ज़ुल्म आहे नाजाइज़ी आहे कार आहे उन खां आहे त असांजो नाक थियलु आहे असांजी छोकिरी जेका आहे ज़बरदस्ती खई वई आहे ऐं जेको आहे त असां सां हक़ थिए जेके बि आला ऑफिसर ऐं जेके हुकुमरान आहिनि उन्हनि खे इल्तिजा आहे त महिरबानी करे असां सां जेको आहे पंहिंजो इंसाफ़ कयो वञे ऐं असां पुलिस साईं धिका खायूं था बेज़ार थियूं था पिया कोई रद्द अमल कोन्हे कोई इंसाफ़ कोन्हे पैसा पा वठी अदलपुर अदा जी हा अदलपुर जी हद साईं पैसो पा वठी जेको आहे हा अचूं था कलाक में अधु में ॿिनि में बसि ईअं असांखे टरकाइनि था पिया कोई इंसाफ़ नथो थिए ऐं आला उमेदवार जेके वॾा हुकुमरान आहिनि उन्हनि खे असांजी इल्तिजा आहे वाहिर कनि असांजी मदद कनि असांजो जेको हक़ थिए असांखे पंहिंजी शइ वापसि मिली वञे ऐं जेका पोइ धुर आहे उन्हनि ते ज़ोर रखनि असांखे पंहिंजी छोकिरी वापसि कराए ॾियनि।